नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो जे रवासण नारी सपना दी मोहम्मद हसन किरड़ी पारां ॻोठ मोहम्मद खान खुश्क जे रवासी नेमतुल्ला वल्द अली मोहम्मद खुश्क पारां खैरपुर जी अदालत में पसंद जो परणो करे छॾियो आहे। जोड़े जी कोटड़ी कबीर भरसां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त असां खैरपुर जे कोर्ट में पंहिंजी रज़ा ख़ुशी सां पसंद जो परणो कयो आहे, जंहिंजे करे असांजी हयाती खे ख़तरो। हिननि SSP नौशरो फेरोज़ ऐं DSP कंडियारो खां तहफज़ ॾियण जी अपील कंदे चयो त असांजी जान खे ख़तरो ऐं असांखे तहफुज़ ॾिनो वञे। ॿिए पासे परणो कंदड़ नारी मीडिया आॾो बयानु ॾींदे चयो आहे त मां बग़ैर कंहिं दॿा जे नौजवान नेमतुल्ला सां प्यार जो परणो कयो, जंहिंजे करे मूंखे ऐं मुंहिंजे मुड़ुस जी हयाती खे ख़तरो आहे ऐं जेकॾहिं मुंहिंजा माइट मुंहिंजे मथस या हुनजे वारसनि ते अगवा या को बि केस दाख़िल कनि त उहो कूड़ो सम्झो वञे ऐं मुंहिंजो हीउ बयानु रिकॉर्ड ते रखियो वञे त जीअं वक़्तु सर कमु अची सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।